चकर खान तव्हां रुंडियारनि खे हितां ज़िंदा वञणु छो ॾिनो? ये न ॻोठ जा सभिनि खां वॾे में वॾा शैतान इन्हनि जो ज़िंदा रहणु ख़तरे खां ख़ाली न आहे। सांवल रूंडे मूंखे कसम ॾिनो आहे, तव्हांखे न। तव्हां हुनखे पूरो करे छॾियो। तव्हांखे कंहिं रोकियो आहे? चकर खान मां त सिर्फ़ु अव्हां जे करे मोड़ियो पियो वियसि। हाणे जो करे तव्हां इजाज़त ॾिनी आहे सुभाणे के सिज ताईं इहे तव्हांखे मोल मिलंदा। एतिरो ख़्यालु कजो सांवल खान, रूंडे सां ॻाल्हियूं न कजो। जेकॾहिं तव्हां हुन सां ॻाल्हियूं कयो न त हू तव्हांखे बि यासीन सगोरी ॾियण में देरि न कंदो। चकर खान रूंडे खे त मां अहिड़ो मौक़े ई न ॾींदुसि। रूंडे खे मूं राति ताईं ॻोठ छॾे वञण जो चयो आहे ऐं तव्हां वटि बि इहो ई वक़्तु आहे। जेकॾहिं इन जे दौरान तव्हां हुनखे मारे सघो था त मारियोसि, जेकॾहिं न त पोइ तव्हांजी पहुच खां इलाही परे हलियो वेंदो। चकर खान रूंडे खे त मां पंहिंजी पहुच खां परे वञण ई न ॾींदुसि। हुन वटि तव्हांजो लाश हुजां थो। हाणे सांवल जो पिलो करणो ई पवंदो। अदा तूं ऐं मां सांवल जी नज़रुनि में आहियूं। बाक़ी मुनीर ऐं अयूब खे सांवल कंहिं लेखे में ई कोन थो सम्झे। पोइ अदा कसम इन उठ जो छा कजे? अदा हे था कयूं, मुनीर ऐं अयूब खे चऊं था त वञी घिटी में लिकी वेही रहनि। जीअं हिननि खे सांवल नज़र अचे न, उते जो उते सांवल खे पूरो करे छॾनि। जाबर, असां सांवल खे लेटाइण लाइ तयारु आहियूं, पर हू असांखे ॾिसी अखियूं पूरे कोन छॾींदो। मुनीर कसम सही थो चवे। तव्हां न घिटी में बीठल हूंदो, हो टके जो बि तव्हां ते फलक न आणींदो। सांवल मुनीर, इहो कमु तोखे ऐं अयूब खे हर हाल में करणो आहे। कसम सांवल खे लेटाइण में देरि न लॻंदी। वरी बि इहो इल्ज़ाम तव्हांजे मथां अची लॻंदो। पोइ छा था सम्झो तव्हांखे चाकर खान ज़िंदा छॾींदो? अयूब सोना, सांवल खे पहिरीं लेटाए वठूं, पोइ चाकर खान खे मुंहुं ॾियणु वॾी ॻाल्हि कान्हे का। इन सांवल जी मौत खां पोइ इन चाकर खान जी अधु ताक़त ख़तम थी वेंदी। पोइ इन चाकर खान खे मारणु असांजे लाइ आसान हूंदो। जॾहिं सांवल लेटिजी वियो न, अज़ ख़ुदि ॿुधाईंदो साईं, इहो चाकर खान ॻोठ छॾे कराची भॼी वेंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।